बाक़ी न त मूंखे त हिकिड़ो अहिड़ो अनुभव थियो प्रोग्राम करण वियोसीं रायपुर रायपुर जो हाँ बस भैया रायपुर पियो वञा प्रोग्राम करण त टीसी आयो टिकट चेकर हींअर त लालू प्रसाद यादव आहे न रेलवे मंत्री त बिना टिकट वारनि जो 250 रुपया दंड करे छॾियो अथई पोइ भले टिकट 30 रुपए जी हुजे त हींअर जहिड़ी तहिड़ी को बिना टिकट हूंदो बि कोन्हे आयो टिकट चेकर टिकट टिकट मूं 4 ॾेखारियूं चई केरु केरु तोसां गॾु मुंहिंजो हिकिड़ो मां पहिरियों परमानंद प्यासी ही ॿियो नथन राज निमाणो ही टियों दीपक शर्मा हेॾां रवि राठौड़ वरी शिकिलूं मिलाए उमिरि मिलाईंदा अथव सियाणा थींदा आहिनि न मतां ॾेखारे ॾेऊ परणाए पेसूं ईअं न थी वञे वरी ॿिए खां पुछी हिकिड़ी माई हुई चई पंहिंजी टिकट उन ॾेखारियईं चई तोसां 2 ॿार कहिड़ा आहिनि चई जो हिकिड़ो मुंहिंजो पुटु ॿी मुंहिंजी न्याणी हिकिड़ो काको वेठो सिंधी उन खां पुछी टिकट काके बि कढी ॾिनी पेपर टिकट उन ते 2 ॼणा नाला 2 नाला हुआ चई काका ॿियो केरु चई मां ॿियो तूं त वरी पहिरियों केरु चई भाइड़ा टिकट तोखे मूं ॾिनी त पहिरियों त मां ई आहियां न ॿियो पुछ ॿियो केरु चई ॿियो केरु चई मां ॿोड़ो ई जा हू पंहिंजा वार पटण लॻो चई माण्हू हिकु टिकट कोन वठनि ही काको 2 वठी आया हुआ चई काका तव्हां मुंहिंजी ॻाल्हि सम्झाओ कोन चई मां सभु त पिणे खे बि सम्झां भाइड़ा चई काका तव्हां ॿुधो सही तव्हां अकेला आहियो न चई हा मां सिंगल पीस आहियां चई पोइ 2 टिकेटूं छो चई चरीअ जो ॿार सम्झो अथई सुभाणे टिकेट हिकु गुम थी वञे त हू मस्तीअ में अची वियो टीटी चई साईं काका पर जे सम्झ 2 टिकेटूं गुम थी वञनि त चई रेलवे कर्मचारी आहियां पास त अञा पुठियां खीसे में पई आहे ॾेखारियईं छा सुख जीअं उते प्रोग्राम लाइ पहुतासीं रायपुर स्टेज ते चढ़ियासीं प्रोग्राम चालू कयोसीं जीअं हिते भीड़ आहे हिन खां सम्झां थो 1.5 ॿीणी भीड़ फुल पब्लिक मुंहिंजी नज़र पब्लिक ते पब्लिक जी नज़र मूं ते मां ॻायां वेठो मुंहिंजी आदत आहे भाई पहिरीं हिकिड़ो जोक चवंदुसि वरी हिकिड़ो भॼन वरी जोक वरी हिकिड़ो गीत ईअं माना त हीअं ॻायां वेठो त घणी माण्हू ताड़ियूं पिया वॼाइनि के उथी नचनि पिया के नोट पिया घोरीनि वरी जेॾी महिल जोक पियो चवां त खिली करे आनंद पिया वठनि पर उन पब्लिक में मूं ॾिठो हिकिड़ो काको काके जी उमिरि 300 साल पक्का हा काको 75 साल जो ओड़ो झूनो ॿुढड़ो जोगी काको बिल्कुलु मुंहिंजे साम्हूं ई वेठो ॾिसां पियो काको न लुॾे न कुॾे न ताड़ी वॼाए न नोट घोरे न उथी नचे न खिले वरी ॿियो त थियो काके जूं अखियूं बि हेठि मथे न पियूं थियनि मुंहिंजी टेंशन वधी वई मुंहिंजो काको हेठि मथे त कोन थी वियो आहे हे मुंहिंजो प्रोग्राम न बंदि कराइनि सुभाणे पैसा बि कोन ॾींदा चवंदा ॿेड़ी तरी तुंहिंजो त प्रोग्राम ई बंदि करायोसीं पैसा छा जा मुंहिंजी टेंशन वधी वई अदा उन टेंशन में छा खणी ॾिसां त उन काके जे पासे में जेको वेठो हो उहो सॼण उथी आयो जी 50 जो नोट रखियईं मुंहिंजे बाजे ते मूं वरी 50 जी जॻह ते 100 जो नोट वापसि वराए ॾिनोमांसि चई छो परमानंद भला को पुट ॼाओ अथई छा ॿीण करे पियो ॾीं मूं चयो उहा ॻाल्हि कोन्हे चई पोइ 100 रुपया छा जा मूं चयो दाहे 100 रुपया उन्हीअ जा आहिनि तूं रुगो मूंखे इहो ॿुधाए त जेको तुंहिंजे पासे में काको वेठो आहे सो न चुरे थो न पुरे थो न लुॾे थो न कुॾे थो न ताड़ी थो वॼाए न नचे थो ॿियो त ठहियो दा मूंखे रुपयो बि कोन थो ॾे सच ॿुधाए ने काके खे छा थियो आहे ये चई भगत साहब हिन काके जे कननि जा कनेक्शन ई कटियल अथसि हाणे वीचारो जेको ॿुधे ई कोन थो सो छा लुॾंदो कुॾंदो हा त तंहिंखां पोइ ॾिसो हिन पोजीशन में काके खे शाबस 3 बजे ताईं मुंहिंजो प्रोग्राम ॿुधो अथई
एड़ा एड़ा अनुभव थिया आहिनि जो तव्हांखे छा ॿुधायां था। हिकु दफ़ो त